पहिरीं ॻाल्हि इहा त हिन वक़्तु तव्हांजी वॾी महिरबानी पहिरीं। एक्चुअली इशू इहो आहे त तहरीक इंसाफ़ जे अंदरि हिन वक़्तु मुख़्तलिफ़ स्कूल ऑफ थाट्स जेके आहिनि उहे कमु कनि था। यानी बैरिस्टर गौहर आहे, उनजी पंहिंजी पॉलिसी आहे। जेको शेर अफ़ज़ल मरवत आहे, उनजी पंहिंजी पॉलिसी आहे। उमर अयूब जी पंहिंजी पॉलिसी आहे। ऐं ज़ाहिर आहे जेको पख्तूनख्वा वारो CM आहे गंडापुर साहब, उनजी पंहिंजी पॉलिसी आहे। ऐं हाणे हिन जेका ॻाल्हि कई आहे पंहिंजो शहरयार आफ़रीदी शहरयार आफ़रीदी। हाणे शहरयार आफ़रीदी तव्हांखे ख़बर आहे त हीअ उहो ई माण्हू आहे जॾहिं राणा सनाउल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो ऐं उनखां जेको मंशियात बरामद थी इन असेंबली जे फ्लोर ते कलमो भरे चयो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहा असांखे मिली आहे। ऐं उनखां पोइ उन वक़्त जो जेको जंहिं छापो हुयो फ़ौजी सरबराह उन वर्दी में उन कसम खयो हुयो। ॻाल्हि इहा आहे त हिननि जे लाइ पंहिंजे